अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां शेयर कयां थी कच्चे पपीते जो पेस्ट ठाहिण जो तरीक़ो। आज मैं कच्चे पपीते का पेस्ट बनाने का तरीका आपके साथ शेयर कर रही हूँ। ये गोश्त गारण जे कम ईंदो आहे, ख़ासि तौर ते जॾहिं क़ुर्बानी जी ईद वेझी ईंदी आहे त मार्केट में घणे तादाद में अवेलेबल हूंदो आहे। बाक़ी आम तरह सां हर वक्त न मिलंदो आहे ऐं हर जाइ ते बि न मिलंदो आहे। तो ये हर जगह अवेलेबल नहीं होता और हर वक्त भी नहीं मिलता। कुर्बानी की ईद करीब आती है तो ये ज़्यादा अवेलेबल होता है, तो इसलिए बेहतर है कि इसको लेके पेस्ट बना के रख लिया जाए। तो सभी का पहिरियों हिन खे ॾिसो, ही मूं कटे 2 टुकड़ा किया हैं, इसको मैंने काट लिया है। और पपीता कच्चा है इसलिए ये बीज भी कच्चे हैं। जब हम पक्का पपीता लेते हैं तो काले बीज निकलते हैं। ठीक है, तो ये हिन जा कच्चा बीज हैं। ये बीज सां हिन जा कढी अलग कंदासीं ऐं असां हिन जा टुकड़ा कंदासीं। हाँ, ही पपीते जा मां टुकड़ा करे छॾिया आहिनि, बीज जेके आहिनि मूं अलॻि करे छॾिया। अच्छा, मां पंहिंजी ज़रूरत जे हिसाब सां नंढो पपीतो खयो आहे। तव्हां पंहिंजी ज़रूरत पंहिंजी फैमिली जे हिसाब सां जेतिरे साइज़ जो चाहियो खणी सघो था, या अगर नंढी साइज़ आहिनि त 2-3 पपीता तव्हां गॾु खणी सघो था। तो मैंने अपने हिसाब से लिया है, अपनी ज़रूरत के हिसाब से। आप अपनी फैमिली या ज़रूरत के हिसाब से लेंगे। अच्छा, अभी इसको हम डालेंगे इसमें पीसने के लिए। और गोश्त गलाने के लिए इसकी जो मिकदार है, अब वो डिपेंड करता है कि आप कितना गोश्त ले रहे हैं। ठीक है, तो तव्हां केतिरो गोश्त खणो था ऐं तव्हां कहिड़ी रेसिपी फॉलो था कयो। तो जेका रेसिपी तव्हां फॉलो कंदव उन हिसाब सां तव्हां विझंदव। इन करे हींअर मां तव्हांखे नथी ॿुधाए सघां, त ख़बर न आहे तव्हां छा पचायो, केतिरो पचायो। अच्छा, इन सां गॾु ही आहे मूं वटि 1.5 टेबल स्पून कुकिंग ऑयल, जो हम आमतौर पे खाना पकाने में यूज़ करते हैं। और उसके साथ है मेरे पास ये आधा टीस्पून ये नमक। ठीक है, अब हम इसमें थोड़ा सा पानी डालेंगे और इसको अच्छी तरह से पीस लेंगे। ये तेल और नमक डालने से जो है ये ख़राब नहीं होता है। हाँ, ही मुझो पेस्ट बिल्कुल तैयार है। इनके रखण जे लाइ या तो अड़े टाइप जो को दॿो हुजे, एयर टाइट प्लास्टिक जो दॿो ढक सां। अगर तव्हां अड़े कंहिं बॉक्स में विझंदव तो तव्हां आराम सां 15-20 ॾींहं इनके फ्रिज में रखी था सघो। पर जेकॾहिं तव्हांखे फ्रीज़ करणो आहे, तव्हां 6 महीना रखणु चाहियो, तो पोइ अहिड़ी का आइस क्यूब जी जेका ट्रे आहे उन में तव्हां अलॻि अलॻि खाननि में विझी हिन जा क्यूब्स ॼमायो। ऐं पोइ जॾहिं क्यूब्स ॼमी वञनि, बर्फ़ थी वञनि, त पोइ तव्हां उन्हनि खे कढी हिकिड़ी नंढी थैलीअ में कंहिं ज़िप लॉक वारे कंहिं बैग में विझी फ्रीज़र में तव्हां उनखे रखी छॾियो। ऐं जॾहिं ज़रूरत पए त उन जे ज़रूरत जे मुताबिक़ तव्हां कढी इस्तेमालु कयो। हीअ जेका आहे वॾी आहे ट्रे, वॾा क्यूब्स आहिनि हिन जा। त अगरि अहिड़ो वॾो हूंदो त हीअ तक़रीबन अधु किलो गोश्त हिकिड़ो काफ़ी हूंदो आहे। टाइमिंग्स हाणे केतिरी देरि मैरिनेट करिणो हूंदो आहे, उहो कीमे जो अलॻि टाइम आहे, गोश्त जो अलॻि टाइम आहे। त उहो जॾहिं बि का तव्हां रेसिपी फॉलो कयो त तव्हां उन जे हिसाब सां इस्तेमालु कयो। हाणे अच्छा, अब ये एक तो ये बॉक्स है एयर टाइट ढक्कन वाला। आप ऐसे किसी बॉक्स में रखना चाहें तो फ्रिज में आप इसको 15-20 दिन, 1 महीने तक भी ज़्यादा से ज़्यादा रख सकते हैं। और अगर फ्रीज़ करना चाहें, 6-8 महीने रखना चाहें, तो इस तरह किसी आइस क्यूब की ट्रे में उसको क्यूब्स जमा लें। और आप बाद में जब वो बर्फ़ बन जाए तो उसको निकाल के किसी छोटे शॉपर में या जिप लॉक बैग में उसको फ्रीज़ कर लें। तो ये टिप हुई मुझे गोश्त गारण जे लाइ। आसान सिंपल रेसिपी आहे ऐं इन सां इलाही फ़ाइदो थिए थो जॾहिं असां इस्तेमालु कयूं था। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे इहो तरीक़ो ज़रूरु वणियो हूंदो। बाज़ार में मिलनि बि था पेस्ट अहिड़ा ठहियल, पर जेके शयूं प्रिज़र्व कढनि थियूं, अलाए छो मूंखे उन्हनि ते घणो एतबार न हूंदो आहे। कोशिशि कजे जेतिरो थी सघे फ्रेश पाण ठाहिजे। सो उमेदु आहे त तव्हांखे पसंदि ईंदी, ज़रूरु ठाहिजो। हमेशह मां चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो। हाणे हिनखे असां पचायो कोन्हे, पर कमु प्यार सां करिणो आहे। ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां इंशाअल्लाह मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।